अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ़ सां अफ़गानिस्तान जे सलामती वारे सलाहकार जे मुलाक़ात जा तफ़सील मंज़र ते आणण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नवाज़ शरीफ़ सां अफ़गानिस्तान जे सलामती वारी वज़ारत जे सलाहकार सां मुलाक़ात ते हैरान आहियूं। अफ़गान सलाहकार पाकिस्तान खे बदनाम करण लाइ प्रोपेगंडा कंदो रहियो आहे। वज़ीर अज़म जे क़ौमी सलामती बाबति सलाहकार मोहिद यूसुफ चयो आहे त कश्मीर तकरार गॾियल क़ौम जे ठहराउ हल थियण ताईं भारत सां ॻाल्हियूं न थींदियूं। भारती सहाफ़ीअ खे ॾिनल इंटरव्यू में मोहिद यूसुफ चयो त भारत खे वाज़े करे छॾियो आहे त पाकिस्तान आख़िरी वक़्त ताईं कश्मीरियुनि सां गॾु बीठल रहंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पाड़ेसिरियुनि सां पाकिस्तान जो पुरअमन वजूद नवाज़ शरीफ़ जे नज़रिए जो बुनियादु आहे। पंहिंजे बयान में मरियम नवाज़ चयो त सभिनी सां ॻाल्हियूं करण ऐं उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधी पंहिंजो पैगाम पाण पहुचाइण सफ़ारतकारीअ जी बुनियादी जुज़ आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त आज़ाद कश्मीर जे इलेक्शन में चूंड मुहिम हलाइण ते वज़ीर अज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि खे नाअहल करार न ॾिनो वियो त उहे चूंडूं तकरारी हूंदियूं। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर अज़म आज़ाद कश्मीर में चूंड मुहिम हलाई ऐं वज़ीर पैसा हलाईंदे पकड़िजी पिया। सिंध में PPA खे टफ टाइम ॾियण लाइ मुख़ालिफ़ धुर जे सांगड़ में सरदार अली गोहर महर जी मेज़बानी हेठि अहम इजलास बैदि राशिद महमूद सोमरो ऐं अली गोहर महर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध में PPA जी वेसा घाटियुनि ख़िलाफ़ सभु गॾु थिया आहियूं। अवाम खे मायूस न कंदासीं। असां सिंध में मौजूदु अपोज़िशन जे समूरनि धुरनि खे गॾु करे मज़बूत इतिहाद क़ाइमु कंदासीं। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनीअ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां करायल तकरारी आदमशुमारीअ जी MQM हिमायत कई। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनीअ चयो त कानून में किथे बि नाहे लिखियल त एडमिनिस्ट्रेटर का सरकारी हूंदो या गैर सरकारी। मुर्तज़ा वहाब तजुर्बो रखंदड़ आहे। असां मुख़ालिफ़ धुर खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे। सदर आरिफ अलवीअ जी सदारत हेठि गवर्नर हाउस में इजलास। गवर्नर इमरान इस्माइल, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, हलीमा दिल शेख, फिरदौस शमीम नक़वी ऐं ॿियनि जी शिरकत। सदर आरिफ अलवी चयो आहे त मुहर्रम अल हराम दौरान SOPs खे यकीनी बणायो वञे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे HQ जे गेट नंबर 4 जी पैदावार आहे। नवाज़ शरीफ़ जी पार्टीअ जो को बि सियासी मुस्तक़बिल न आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ कश्मीर में रेफरेंडम करण बाबति वज़ीर अज़म जे बयान खे रद्द करे छॾियो। नून लीग जे सदर चयो त इमरान ख़ान आज़ाद कश्मीर में रेफरेंडम जी ॻाल्हि करे पाकिस्तान जी तारीख़ी मौक़िफ़ जी भञकड़ी कई। सिंध हुकूमत वैक्सीनेशन न कराईंदड़ शहरियुनि जे मोबाइल फ़ोन बंदि करण खां सिंध सोशल मीडिया अकाउंट्स बि ब्लॉक करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। सूबाई हुकूमत NCOC खे ख़त लिखी कार्रवाई शुरू करण जी सिफ़ारिश करे छॾी। ठारूशाह भरिसां दरबेलो जो रहवासी शफ़ीक अहमद सियाल पंहिंजे दुकान ते वेठो हुयो त ओचितो ठारूशाह जी पुलिस शफ़ीक सियाल जे दुकान ते पहुती ऐं उन जी तलाशी वरिती त नौजवान शफ़ीक जे दुकान मां 4 नशेवर सोपारियूं निकितियूं, जंहिं ते नौजवान दावो कयूं त मां पाण खाईंदो आहियां, खपाईंदो न आहियां। ठारूशाह पुलिस उन खां रिश्वत तलब करे रही हुई। अचानक माण्हुनि जो हुजूम ॾिसी नौजवान खे बचाए वरितो ऐं पुलिस फरार थी वई। काज़ी अहमद शहर जे शाह लतीफ़ कॉलोनी मोड़ जे रहवासी पौरियत अलाह ॾिठो जतोईअ पंहिंजे पुट अमानत अली जतोईअ सां गॾिजी तहलका प्रेस क्लब अॻियां काज़ी अहमद पुलिस जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो काज़ी अहमद इस्पताल साम्हूं रेतीअ जो अॾो आहे। उतां काज़ी अहमद पुलिस जे ASI अब्दुल जब्बार ॿ बजे ॾींहं जो मुंहिंजे पुट अमानत अलीअ खे प्राइवेट कार में खंभे थाणे ते खणी वियो। मां जॾहिं थाणे ते पहुतुसि त मूंखे बि हुन थाणे में विहारे छॾियो ऐं आज़ादु करण जा 50,000 रुपया घुरिया ऐं चयो त पैसा न ॾींदे त तोखे ऐं तुंहिंजे पुट खे राति जे ऊंदाईअ में शहर ॿाहिरां केले जे बाग़ में आहे मुक़ाबिलो ॼाण ऐं हाफ फ्राई या फुल फ्राई करे छॾींदासीं। हुन चयो त मूंखे पैसा आणण लाइ छॾियो वियो। मूं रेतीअ जा कुझु पैसा ऐं कुझु व्याज ते खणी 30,000 रुपया ASI अब्दुल जब्बार खे ॾिना, जंहिं बैदि मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे छॾियो वियो। हर ॿिए 3 ॾींहं थाणे ते भतो ॾियण जो चयो वियो
हुन चयो त मां काज़ी अहमद शहर में तक़रीबन 10 सालनि खां वठी रेती विकिरो करण जो कारोबार कंदो आहियां। शहर जो नंढो वॾो बचो मूंखे सुञाणे थो, असां सां इंसाफ़ कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।